हली वही पंहिंजी पुलिस पंहिंजे काटन में विहारनि न। मां सरेआम तो चवां मूंखे गोली हणंदा ॿियो छा कंदा। मौत तो अॼु बि थो सुभाणे बि थो 5 ॾींहं बि थो 5 साल बि थो। जे गवर्नमेंट के इहो कमु हलाइणो आहे इस्लाम खां ख़ारिज आहिनि त पोइ सरेआम हलाइनि पंहिंजे ऑफिसुनि में। पुलिस थी चए त तव्हांखे फसाईंदा हीअं कंदा तव्हांजे मथां बीहजी वेंदा। अरसे जो असर पए थो अचे थो पोइ वे न्याणी कंहिंजी अचे थी अचे वेह थी अचे पोइ हुनखे माण्हू ॿिया वांदा जेके बि अचनि था पोइ उन ग़लति नज़र सां ॾिसंदा पोइ उहो बि सम्झंदा की इहे इन लेन जूं आहिनि। अस्सलामुअलैकुम ख़वातीन हज़रात, तव्हां सां मुख़ातिब तव्हांजो मेज़बान आऊं अहमद खान। जीत नाज़रीन, अॼु असीं मौजूद आहियूं लारकाणे जे अंदरि घंटी फाटक पार्क ते, जिथे इहा असांखे कंप्लेन मिली आहे त घंटी फाटक पार्क जे अंदरि फाशी जो अॾो बणायो वियो आहे। जंहिंखां बाद हिते हॉस्पिटल जो मर्कज़ बि आहे, जेके हॉस्पिटल परे परे खां अची सभिनी जूं न्याणियूं ऐं अचे पार्क ते वेहनि था जेसि ताईं पेशेंट फारिग थिए। शहरनि जी या हिते हॉस्पिटल में जेके आयल आहिनि उन्हनि जी इहा ई कंप्लेन आहे त हिते कोई बि कंहिंजो बि ॿार ॿार सुकून सां रिलैक्स थी नथा वेही सघनि, त बराए महिरबानी हिनखे बंदि करायो वञे। सो अचो त जंहिं कंप्लेन कई आहे उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल करे पुछूं पिया। हाणे टियों ॾियारो मां गवाही थो ॾियां सरेआम चैलेंज करे। हिते ॿ सिपाही मोटरसाइकिल ते हिननि सां ॻाल्हाए वापसि सिविलनि जा वापसि हलिया आया। हिननि जो कमु इहो हलंदो थो रहे। हे जेको असांजे लाइ वॾी तकलीफ़ आहे, शरीफ़नि माण्हुनि जे लाइ बचड़ा आहिनि, उन्हनि जूं औरतूं आहिनि, न्याणियूं आहिनि। खुदा ना गवर्नमेंट के इहो त करणो खपे त हे त ज़ुल्म बंदि कनि, वञी पंहिंजो अंदरि अॾा हलाइनि छा बि कनि। हे सरेआम त असांजे लाइ ज़ुल्म न कनि न। सेंटरनि ते अचनि था बीमार बचा वठी। हाणे माण्हुनि खे कहिड़ी ख़बर त हे कहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि। अहिड़ो ज़ुल्म असां अपील था कयूं SP साहिब खे, DIG साहिब खे। खुदा ना जे तव्हांखे खुदा इन डिग्री ते पहुचायो आहे, तव्हांखे इहा डिग्री मिली आहे। हुकुमरानी ज़िले ऐं हिन जा डिवीज़न जा मालिक छा आहे त हिन कमीणनि खे कुतनि पुलिस वारनि खे बंदि कयो। असांजो पाड़ो आहे जेको दरख़्वास्तूं ॾेई थकिजी पिया आहियूं। चए पुलिस थी चए त तव्हांखे फसाईंदा हीअं कंदा तव्हांजे मथां बीहजी वेंदा हीअं कंदा। 2-3 चकर भॼाइण जी कोशिशि बि कई आहे। केतिरे टाइम खां हिन पार्क जे अंदरि फाशी जो अॾो हलाए? 2 साल थी विया आहिनि, पूरा 2 साल। हा, कमु कयूं 5-6 रनूं जेके इहो कमु हलाइनि थियूं हिते। ऐं जेको माना असां ॿार वठी आया आहियूं हिते, माना उहो जेको बि अचे थो त उनखे सम्झनि था त हे बि ग़लति आहे। अलाए छा इहो माना 2 टन सां हिते वाक़ियो थियो आहे। माना हर को इहो चए थो त माना हीअ बि रन ग़लति आहे, माना हे बि ग़लति आहिनि। और त मां हर को इहो थो चवे हिते। अच्छा, छा वजह आहे लारकाणे जो हे घंटी फाटक पार्क मेन एरिया हुआ, हिते सरेआम फाशी हले थी, त को ऑफिसर या हिन शइ ते नोटिस छो नथो वरितो वञे, छो नथो हिनखे बंदि करायो वञे? सर हिते नोटिस हिते न्यूज़ वारा आया आहिनि काफ़ी, माना हुते कुझु बि माना अञा अहिड़ो को न थियो आहे। हर को वीडियो भरे हले वियो आहे, लाइव को हलाए थो, पर को बि अञा एक्शन हिन महिल ताईं न खयो आहे। को बि कुझु बि। केतिरो टाइम थी वियो आहे हिन पार्क ते तव्हां जूस या थधो पाणी खपे? मूंखे 2-3 साल 15-20 साल थी विया आहिनि। अच्छा, हा। हिन लारकाणे जे अंदरि घंटी फाटक पार्क में तव्हां कहिड़ियूं नामुनासिब शयूं ॾिठियूं आहिनि जेके न वणण घुरिजनि? अयाशी ॾिठी आहे घणी, रनूं अचनि थियूं ॿाहिरियों, जा जोड़ीअ में ॿिया बि अचनि था मर्द, रनूं खणी कचहरी बचरियूं कनि था। इन इहे घणियूं हलेनि शयूं। जीत नाज़रीन, हिते पार्क में वेठल माण्हुनि सां असीं ॻाल्हि ॿोल करे पुछियोसीं ऐं उन्हनि इहो ई चयो त जेके हिते पेशेंट अचनि था, पेशेंट सां गॾु अचनि था, उन्हनि सां बि बदकलामी कई वञे थी। हिन शइ ते नोटिस वरितो वञे। वधीक मिलंदासीं हिकिड़े नए प्रोग्राम सां गॾु, नए इशू सां गॾु।